आलमीन जे हक़ में जंहिंजी ज़ात बाबरकात मुस्तहिक़ है त तारीफ़ूं वाखाणूं वॾायूं हर तरह जूं हमदूं सनाऊं उन जे हक़ में बयानु कयूं। दुरूद अने सलाम जा नज़राना मिणी रसूल मथे ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। अल्लाह जी शान आला है, अल्लाह जी ज़ात ऊंची है, अल्लाह ख़ालिक़ अने राज़िक़ है। अल्लाह जे अलावा सारी मखलूक तंहिंखे कंहिं न कंहिं वस्तु जी ज़रूरत पए थी। अल्लाह जी ज़ात बेनियाज़ है, अल्लाह जी मिसाल ऊंची है। मखलूक मां फ़रिश्ता नूरानी मखलूक मलाइका ख़ाली अल्लाह जो ज़िक्र पिया कइए। खीर खिचड़ी तंहिं जा कंहिंजी उनखे ज़रूरत नथी पए। ॿियूं मखलूक जिकी रहियूं समुंदर में जाई धरतीअ जे सफ़ा हेठले पुड़ में रहें थियूं, मथे रहें थियूं ऐं आसमान ज़मीन जे विच में उॾे पियूं। इहे अल्लाह जी जेतिरी मखलूकात आहे कंहिं न कंहिं वस्तु जी ज़रूरत पए थी, पर रिज़्क़ जी मिणी खां वधारे ज़रूरत इंसान खे पए थी। इहे इंसान जी फितरत आहे, इंसान जी तबियत आहे। न अल्लाह जी ज़िम्मेदारी आहे त अल्लाह हर मखलूक हर वस्तु तैला करे रोज़ीअ जो बंदोबस्तु करे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। हिन धरतीअ जे पुड़ मथे या धरती जे मिंजले बाग़ में धरतीअ खां मथे जेतिरी मखलूकात आहे उन मखलूकात जे रिज़्क़ जी ज़िम्मेदारी अल्लाह ताला जी आहे। जे अल्लाह इन खे रूज़ी ॾे पर इहो रूज़ी ने रिज़्क़ पियल किथे, इहो हिकिड़ो मुंदो आहे। रूज़ी ने रिज़्क़ पियल किथे ॾस मिले त मड़े हली दौड़ कढी खड़ी ज़ख़ीरा अंदोज़ी कर लायूं, पोइ ज़रूरत न पए महिनत मजूरी करे जी। उहो रूज़ी वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम वमा तुअदून। उहो रूज़ी रिज़्क़ आसमान में, फिस समाए आसमान मिंज जंहिंजो आसे वाइदो थियो आहे। हाणे रूज़ी आसमान ते चढ़ी वई लहे कीअं लहंदी? आसमान ते आहे, बरसात जे ज़रिए हेठि अचे थी ऐं इन बरसात जे ज़रिए जी रूज़ी मिणी खे मिले थी। 14-15 कलाक पाण रोज़ो रखूं था, रोज़े खोले जे वक़्तु मिणी खां पहिरीं पाण खे ज़रूरत पाणीअ जी वेंदी। पण जेकॾहिं 2-4 ॾींहं लंघी वञे त पाणी न मिले त पंहिंजी पोज़ीशन कुरो थिए, पाणीअ जी क़ीमत तैर ख़बर पए थी। न का हैर पाण खे पाणी जो अहसासु थिए थो जो पाणी कहिड़ी अल्लाह जी नेमत आहे। हिन ॾींहं में सातमूं महीनो तंहिंजा ही आख़िरी ॾींहं रहिया। इन मौक़े ते अमुक जॻह ते पाण लोड कढूं पंहिंजा मोल हेॾावे माल द्रही करे अचे, पण हैर पंहिंजी कुरो पोज़ीशन रही, पंहिंजी ज़मीन कहिड़ी आहे ऐं मिणी खे ख़बर थी आहे। ॿियण ॿूॾियूं पियूं थिए अलाह अहिड़ी आफ़त खां बचाए, पण रहमत वारो मींहुं त पाण खे खपे थो। पोइ हिते वाट पिया नारियूं मोबाइल नारियूं पिया जे हेॾा मींहुं वठो होॾा मींहुं वठो, अचे थो अचे थो अचे थो, गबा पासे कया मोटरी था झपाटे थाला ॾियो, मींहुं अचे थो त्रपड़िया मिंज रखी छॾियो, काठियूं ठाहे रखी छॾियो विझी पवंदियूं, पर मींहं जो अञा पतो आहे न। तंहिंजो की कारण त हूंदो न। इहा रूज़ीअ जी तंगी आहे, कंहिंखे अहसासु होए न होए रूज़ीअ जी तंगी आहे। पंहिंजो उहो में ई जंहिंमां 2 लीटर खीर निकिरे ॿ टाइम, कंहिंमां 5 नथो निकिरे, भला रूज़ीअ जी तंगी आहे की न आहे? पंहिंजो उहो खेतर घोड़ा जीरे से भरियल, पाण खे उमेदु आहे जे हिन में 20 गुणी थींदियूं, जर पचे मथां वसे मींहुं सॼो सफ़ा चट, पोइ कीअं न भला रूज़ी में तंगी थई की न थई? पंहिंजी उहा एरंडी हिन मां थींदियूं 100 गुणी,
जहर तैयार थे के उड़ी वे तैर मुंज लगे ईअड़ लगी बीमारी पप हड़ी 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 आजिज़ थियासु चा वो ओतरी बरकत न पई भला तंगी थी कि न थी थोड़ी वार थिए हॉस्पिटल ला पांखे पैसा कढणा पे तंगी थी कि न थी वो टोल दागीना जेको तमाम मुश्किल जे वक्त जुड़िया हुआ या गीड़ा वो पण पा लीलाम करे छॾियूं भला रूज़ी में तंगी थी कि न थी ये पोजीशन आहे कि न आहे आके मूंखां वधारे ख़बर आहे हाणे ये पोजीशन कुरे लाइ थिए थी सबबु कुरो आहे मिणी खां पहिरीं सबबु ई आहे अल्लाह ने अल्लाह जे रसूल जी जित नाफ़रमानी थींदी उते हालत इहे जी थींदी न का क़ौम नूह वारे जी मींहं अचींदा झिझा थींदी तबाही न का समूरा मींहं रोकिजी वेंदा रोज़ीअ में तंगी अचींदी नाशुक्री लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम अगर आई अल्लाह जी नेमतनि जी शुक्रगुज़ारी कंदा अल्लाह फरमाए तव्हांखे आऊं तरह तरह जी नेमतूं ॾींदुसि न नाशुक्री कयां त उहो नेमत जटलाईंदुसि अॻियां ॿियो दरवाज़ो बंदि थी वेंदो पूरो मतिलबु आहे नेमत जो मिसाल जे ज़रिए पाण सम्झूं त ठीकु थिए हैर जेको यमन रहियो नक्शे में इन मुल्क में कॾहिं हिकिड़ी क़ौम हुई जंहिं क़ौम जो नालो सबा क़ौम एतिरी प्यारी ने क़ीमती क़ौम हुई अल्लाह जी तमाम हर तरह जी नेमत उन मथे पे वठी आहे अल्लाह फरमाए बलदतुन तय्यबतुन व रब्बुन गफूर सुठो शहर मिणी खां भलो त मको शहर आहे पर अल्लाह इन शहर जो पण ज़िक्र कए जेको क़ौम सबा जो बलदतुन तय्यबतुन पाक क़ीमती सुहिणो शहर हो ऐं मथां रब जी माफ़ी हुई उन लाइ जन्नतान ऐं यमीन व शिमाल बगीचा बगीचा बाग उन जी खेती में रुगा बाग हुआ हैर हिकिड़ा त वीचारा सीनियर वेठा आहिनि मुंहिंजा माइट आहिनि ऐं ॿिया असांजा जेको नौजवान नंढी छात्र इन वटि मोबाइल आहे ई जेकॾहिं चाइना जा फ्रूट ॾेखारीए त पाणखे न को नालो अचे थो न को पंहिंजी मार्केट में कॾहिं फ्रूट आया आहिनि अहिड़ा मेवा आहिनि पर हू मेवा इन जा क़ीमती हुआ जंहिंजा नाला आइए न हिन जा नाला पाणखे नथा अचे ख़ाली नारियूं करा की भेण हीअ कई चीज़ आहे त मोबाइल मटे वञे इन खां क़ीमती मेवा हुते हुआ से मेवा केतिरा हुआ ख़ाली ईअं न जे उन जा बाग बगीचा जे कंहिंखे मेवे जी ज़रूरत पई थिए त हेठां नमी न ते खयों न बाग बगीचा बचायूं न ते पावर जी वाड़ी की न कयूं मथे ते थालो रखी टोकरो रखी न हीअं रवानो करे थींदो त पाण ई मथां पकल मेवा पिया किरंदा हुआ ईज पिया खाईंदा हुआ ऐं पाणी मिठा अलाह एॾी तौफ़ीक़ ॾिने जो डैम ॿधा पिया हूंदा उन डैम जा अॼु पर निशान मौजूदु आहिनि टुटल डैम पण फलम्मा आरज़ू जॾहिं उन नाफ़रमानियूं कयूं ना शुक्रियूं कयूं फ़अरसलना अलैहिम सैलल आरम अल्लाह फरमाए थो तैर इन मथे मूं डैम तोड़िया अहिड़ा तूफ़ान आया जे डैम त्रुटा हिकिड़े जो पाणी ॿिए में पोइ ईअं थींदे मड़े डैम त्रुटा साम्हूं आबादियुनि जूं आबादियूं हिकिड़ियूं बर्बादु थियूं गरक थियूं ॿुॾी वियूं ऐं ॿिया द्रप में लॾे विया ज़मीनूं मड़े फिटी वियूं ऐं वण उते सॼा ॿिया बदिली विया अहिड़ा लवरियो इन लेवल जा ई क़ुर में अखर लिखियल आहे लवरियो लव ई खाईंदा त कीअं मज़ो किन ॾींदो न लाए जो ॾंढ थींदो न पाके चॿे में मज़ो अचींदो ऐं ॿिया हिकिड़ा कंडर वण वञी उते थिया उहे मेवा मड़े झटिजी विया कुरे लाइ अल्लाह फरमाए तूं उन खे नाशुक्री जी वजह से बदिलो ॾिनो त भला अल्लाह पाणखे कुरो छॾे ॾारींदो रोज़ीअ में तंगी नेमत तंहिंजी शुक्रगुज़ारी न करणी अल्लाह पाणखे तरह तरह जूं नेमतूं ॾिने पर जेतिरियूं नेमतूं ॾिने एतिरा पाण जाॾा थींदा वञो पिया वण जो आई ॾिसजा वण जी तबियत वण में जर मेवो अचे थो न अंब ॾिसो मेवो अचे थो त झुकी वञे थो ॾिसो खारक खजूर जर मथे माल लॻे थो त झुकी वञे थो
हिन डोर सुदान वण खे झुकाए छॾे थो मेवो, पण पांखे जरा नेमत जुड़े थी ત્યારે પાંજો જેકી તેકી કંદ ફખર સે ઊંચો थी तो नमे जी ॻाल्हि आहे न, हिन खां झुकी त पालाई मिसीत रही जे अलाह झुको नेमत ॾे दौड़ कढी न रुकू सजदा कयो ऐं झुकी पियो अलाह जी बारगाह में। रोज़ी में तंगी, कहत सालियों डुकार, तंहिंजा की सबब हुअनि था। हिकिड़ो सबब नाप तोल में कमी, एतिरे नाप तोल में कमी, आंजो करो ताल्लुक है, पंहिंजो करो ताल्लुक है हिन से जी आहे, थोरो घणो त आहे। दुनिया में हले थी हर कांटो पूरो पूरो वज़न जो अशरफी कांटो आहे, किथे पण पाण जरा फ़र्क़ु न पए। जेको पाट वे तो तोरो इहा मजबूत है, ताए पण नाप तोल में कमी आहे। हाणे कीअं कमी अथई? इंसाफ़ ऐं कर्जा। 5 रुपयनि जो पार्ले जो बिस्किट जेको मिलियो अथई, अॼु उहो 5 रुपयनि जो भला ओतिरो ज माल आहे की न, ॾियो ऐं गवाई। नाप तोल में कमी थई की न थई? हाजी ठाहे सम्झो। थोरो खां टाइम मुल्क लेवल ते टमाटनि जो भाव चढ़ियल हो, 100 खां ॿाहिरि वियो, पोइ ईज घटियो, मार्केट में 2 रुपया विकाणू पइनि, पाण हिते ऊज 80 रुपया किलो, ख़ाली नारे ने पाऊं वठी वञो, सड़िया फिगायूं, माल न खाधे, छट कयनि बकाले, पर भाव न घटायो, एतिरो न घटायो, पर एतिरो भाव न आहे। इहे नाप तोल में कमी रही। रोज़ाना भुज मार्केट वारो कोरो भाव माल रखे ई ॾे थो, ईज नारियो न ऐं साम्हूं उहो भाव नारियो जेको बकालो पाण झबले में घरे गिनी अचूं था। भला नाप तोल में कमी थई की न थई? 20 रुपये जेको वस्तु किलो जुड़ंदी हुई बकालो, 20 रुपये जो पाण खे पा नथो जुड़े, नाप तोल में कमी आहे, इहे ज रही। परियां रहियो पंहिंजो हक़, हिते पाण खे न ॾे चे भाव चढ़ी वियो, भाव तुंहिंजो घर जो चढ़ी वियो आहे। बसि जेत नाप तोल में कमी थई उते कोरो थींदो, अज़ाब थींदा, कहत सालियूं अचींदियूं। इहा अलाह जो नियम आहे। शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम खे पुछी ना रहियो, पोइ उन मां केरु आहे न जेको पाण ॾांहुं वञो। क़ुर चई ॾिनई निकी आहे। अञा जरा खनि हिकिड़ो मुद्दो आहे, ॾुकार कुरेला अचे थो। रिज़्क़ रोज़ी में तंगी थई, तंहिंजो कारण कुरो आहे। ॿीहर मींहुं पाही निलाड़ ते हथ ॾेई ॾेई चे हियां मींहुं अचे थो, जो हुआं मींहुं अचे थो, लोणा फेरे थकासूं, अञा मींहुं न आयो। सही रिवायत आहे, जेको क़ौम ज़कात में कोताही सुस्ती कंदी, टाल मटोल कंदी, उते कहत साली अचींदी। ज़कात पाण जेकी रहियासीं सॼे मुल्क जा, पाण हिकिड़ी ज़कात खे ज़कात नथा सम्झूं। ज़कात तरह तरह जी आहे। माल मवेशी जी ज़कात रही, सोन चांदी जी ज़कात रही, रोकड़ नक़द तंहिंजी ज़कात रही। पोइ ईअं थींदे 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 इहे जी ज़कात खेती जॾहिं तयारु थी थी तंहिं महिल ज़कात रही। ज़मीन पिंड मथे न, पर ज़मीन जी पैदावार ते ज़कात रही, जंहिंखे उशर चवाइजे थो। पाण हुनखे ज़कात चवनि था, पाण उशरक उशरक उशरक, उहो पहिरीं अखर था ठाहे गिनो, हलो उशर करे कढियो, से ठाहे ना ई कढियो, खड़ा चौपड़ा ॻोठे जा, पंहिंजी वाड़ीअ जो ॾियो हिसाबु, अलाह ॾींदो गिनंदो आहे वटि हिसाबु क़यामत वारे ॾींहुं, तयार उते कोरो ॾींदा आई। उशर इहा ज़कात आहे न, हिनखे ज़कात ज चवंदासूं। ख़ाली फ़र्क़ु एतिरो आहे जे खेतीअ जी जेकी पैदावार, ज़मीन जी पैदावार, इन आबादी जी पैदावार, तंहिंजो हिसो ॾियूं था, इन ज़कात खे उशर चवाइजे थो, असल ज़कात रहे। या ॾियूं नथा, या ठाहे नथा ॾियूं, अथवा ग़लति जॻह ते ॾिनूं, टिनी मुंदे में फैल थियासीं। न का समूरी न ॾिनी। तंहिंजो कारण आहे हेॾा 100 गुणी खणी वियासीं, ईंदी रुपया थिया 4.5 लख, त पाण खे मूंखे 5 लख भरणा, 50,000 खुटा। हाणे जे कॾहिं केरु वीचारो फ़ोन करे भई पाण खे हाणे हिन ज़कात बकात उशर बुशर ते यार हैर था खोटा, पोइ ॻाल्हि वस्तु इन ई हंधि पाण फैल थियासीं। या ॾिनी न, या सही न ॾिनी, अथवा
फैल जगह ते ॾिनी, सही एतिरे सारे न ॾिनी। ज़कात अलाह जे नबी ज़माने में साहबा किराम में फांदो थी पियो। साहबी ज़कात जेको वसूल करे लाइ वियो, ई चाऊं विच थरी बकरी थो गिना, जंहिंजी हुई उहो असल उठड़ी वई। बकरी जी मिसाल ॾियां थो, उन धणीअ चए चाऊं ऊचे मां ऊची उठड़ी ॾींदुसि, भलीअ मां भली, त अलाह जे नबी चए विच थरी, हीअ चए न ऊची, अलाह जी राह में ॾियां थो। विया अलाह जे नबी वटि, धणी चए थो ऊची त भले गिनला, त पाण ॾियणु अचे ज न से। पासा कढी 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 2 फेरा खीचे वरी पैसा विझी छॾियूं, वरी सोचियूं ॾंदे में काठियूं हड़ी हड़ी जे हाणे पोइ अञा हू आहे, अञा हू आहे, अञा हू आहे, त असुल पैसा तरे वापरी ईअं आया क्या? न ॾिना त फैल ॾिना। हक़ कंहिंजो आहे? ज़कात, हर तरह जी ज़कात क़ुर चोखवट कए, इन मसदकात लिल फुकरा वल मसाकिन, फ़क़ीर ने मिसकीन, इन्ही जो हक़ आहे। जे एॾा ॾिनी आहे, सारे ॾिनी आहे, त इन्ही जो हक़ ॾिनो आहे। ना आहे ॾिनी त ज़कात पाण वरी अगई न आहे, पोइ भले पाण ॿी भेरी ज़कात ॾेई छॾे, उहो फैल ॾिनी आहे ॿीहर। ऑप्शन आया आहिनि इस्लाम में, पाण पंहिंजी मर्ज़ी सां जे केॾा ॾींदासूं त उहो ज़कात थोरी थींदी। त जेको क़ौमूं ज़कात में टाल मटोल कंदियूं, सही कीन ॾींदियूं, उन क़ौम मथे अज़ाब अचींदा, उन क़ौम मथे कात सालियूं अचींदियूं। इहा हदीस में लिखियलु आहे। अहिड़ा ॿिया कई मुंदा आहियूं, पर हाणे कयूं कुरो ॾखो ॾारो करे से मींहुं वसी अची थो, हर मूर में अटकी रहियो आहे। हाणे कुरो करणो, बांह झुरी पई आहे, कुरो पटी कयूं या न कयूं, गाॾी घची रही आहे, कुरो ईअं गतल छॾे भॼी वञो, न मुंदो हल थींदो। पंहिंजे पापे जे करे आसमान तां रहमत जा दरवाज़ा बंदि थी विया, पंहिंजे गुनाह ज़मीन खे तरसाए छॾियो हुयो, माल लांघे पिया फिरे, पखियुनि जी रड़ पई पए, जे हा कयां को बरसाति थिए ऐं मेवा खयूं लियार ऐं हिते गांगड़ियूं उवाटूं नारे वेठा आहियूं। मुंदो हाणे अची थो, जे पंहिंजे गुनाह जे करे तकलीफ़ त धरतीअ खे अथई, माल खे अथई, पाके अथई, करणो करो। बांह ईअं की न छॾा बि, जुरई सूर लाइ पटी थींदी, गाॾीअ खे ॾींदासूं धको निकिरी वेंदी, कंदासूं को कोशिशि, हर मूर में फाथो पियो कढ लाईंदासीं। पुछो क़ुर खे, हले हलो सिधा क़ुर जी तारीख़। नून अलैहिस्सलाम जे ज़माने में पर तकलीफ़ थी, ईज मींहं बंदि थिया, उन्हनि जी नाफ़रमानी जे करे, उन त शिरक ने कुफर हुआ। पाण वटि त एॾा शिरक कुफर आहिनि, पंहिंजा ॿिया हल्का हल्का गुनाह तैरे उॾी वेंदा, पर पाण तयारु थियूं त अलाह जे नबीअ नूह अलैहिस्सलाम खे अलाह हुकुम ॾिनई त क़ौम खे तूं चई ॾे, जे ॾुकार वढणु घुरो था, ॾुकार जी मार ख़तमु करणु घुरो था, ऐं पलर पाणी पीअणु घुरो था, त पाण वटि हिते पोइ दौड़ी पोइ पाण 4 ॼणा ईअं पिंड में ॻाल्हि कयूं, जो हाणे कुनी कयूं, खीज रधियूं त मींहुं वसंदो। खीज ते तराकी न उगन भाई लिखी आहे, खीज खाधे खाराएसि, हिते पोखूं ऐं पलर की न पलटंदा, पोखूं की न पचंदियूं। अचो क़ुर खे पुछो, नूह अलैहिस्सलाम फरमाए, फ़क़ुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा, मूं चयो आहे क़ौम इस्तग़फार कयो, अलाह तमामु वधारे माफ़ करे वारो आहे। क़ुर ऐं पढ़ियल रहिया, घणा खरा पढ़ियल आहियो, अथवा नेट ते नारे लाइजा, अलाह जो नालो हिकिड़ो आहे गफ़ूर, ॿियो आहे गाफ़िर, टियों आहे गफ़ार। हिते लफ़्ज़ आयो आहे गफ़ार, उनजी सिफ़त जो नालो आहे गफ़ार। गफ़ार यानी तमामु माफ़ करे वारो। इहा अलाह जी सिफ़त रही जे पाण सम्झूं, पर पंहिंजो ईमान आहे बेशक अलाह जेकी चए सही चए। फ़क़ुल तुस्तग़फिरू रब्बकुम, मूं चयो त इस्तग़फार कयो आहे रब वटां, इन्नहु कान गफ़ारा, बेशक हू तमामु वधारे माफ़ करे वारो आहे। युरसिलिस समा अलैकुम मिदरारा, आसमान तां मींहुं मूसलाधार ते नाज़िल कंदो, वयुमदिदकुम बिअमवालियूं व बनीना, जी मदद कंदो, माल जे ज़रिए औलाद जे ज़रिए आजी मदद कंदो, हर तरह जे बाग़ात ऐं खेतीअ जे ज़रिए, फल फ्रूट जे ज़रिए। कॾहिं? जॾहिं अचींदो इस्तग़फार। इस्तग़फार हिकिड़ी अहिड़ी कुंजी आहे जैसे गाॾी चालू थी वेंदी, मींहुं पुॼी थींदो। अलाह चई ॾिनई त अलाह जो उसूल न फितरत निकी आहे। हाणे इस्तग़फार किन दुकान ते जुड़े तो दौड़ कढी गिनी अचो।
इस्तिग़फ़ार पिंड जे गुनाह जी माफ़ी तलब करणी न ॿिए पण मुस्लमान लाइ माफ़ी मंगणी आहे। ई इस्तिग़फ़ार। ॿियो वाणी दुकान ते नथो जोड़े जे ताईं जबले बीठे खड़ी अचो इस्तिग़फ़ार जो मुंहुं गिन लाइ थो माना कुल तुस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। इस्तिग़फ़ार कयो त अल्लाह तमामु माफ़ करे वारो आहे, तमामु गफ़ार आहे। इस्तिग़फ़ार आहे करो गुनाहनि जी माफ़ी तलब करणी, एतिरे तौबा खां मथे आहे इस्तिग़फ़ार। क़ुरान जो उसूल वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। अल्लाह जे नबी खे चए ऐं नबी तूं जेसि ताईं इन्ही जे दरमियान नहीं आहे तेसि ताईं कॾहिं इन्ही खां अज़ाब किन ॾींदुसि। पोइ वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून। ऐं अल्लाह जा नबी तूं जेसि ताईं हिन क़ौम में आई आहे कॾहिं पण इन्ही खे अज़ाब में मुब्तला किन कंदुसि। अने ॿियो ऑप्शन जेसि ताईं इहा क़ौम इस्तिग़फ़ार कंदी रहंदी इन ते अज़ाब किन थींदो। भला का हथ साली अज़ाब आहे की न आहे? अज़ाब आहे। हीअ अज़ाब कीअं मटंदो? अल्लाह जो उसूल ऐं इस्तिग़फ़ार कयो ॾुकार वटिजी वेंदो। वमा कान अल्लाह अल्लाह खे लाइक़ न आहे, अल्लाह जी शान जे लाइक़ न आहे जेको क़ौम इस्तिग़फ़ार कंदी रहे ऐं अल्लाह उन खे अज़ाब ॾे। अल्लाह चए थो मुंहिंजी शान जे लाइक़ न आहे। लौला अन तस्तग़फ़िरून अल्लाह लअल्लकुम तुरहमून। ऐं अल्लाह ई पण फरमाए नबीअ खे चए भला ही क़ौम इस्तिग़फ़ार कोन थी करे, इस्तिग़फ़ार ई कई त अल्लाह रहम करे। पाण जर थुड लगे थी तैर पाण चवंदा अल्लाह, जर पंहिंजो मथो ॾुखे थो तैर चवंदा अल्लाह। अल्लाह जे रहम जी हर जगह ते पाण ज़रूरत पए थी, हर मोड़ ते पाण ज़रूरत पए थी। हिन मोड़ ते वॾी पाण खे अॼु ज़रूरत पई अल्लाह जे रहम जी। भई रहम कॾहिं अल्लाह कंदो? अल्लाह रहम अल्लाह जे नबीअ ॾसे ऐं क़ुरान ॾसे ताईं इस्तिग़फ़ार कयो। इस्तिग़फ़ार तौबा खां ऊंचो। तौबा जो मतिलबु गुनाह तां हथु खणणो, जंहिंजो हक़ आहे ॾेई ॾियणो ऐं दिलि में पाण नदामत अहसासु थिए जे मूं खोटो कयो, वरी आईंदा कॾहिं गुनाह न करणो, ई यकीन ई अथई तौबा। इन मथे पहिरीं तौबा थी वञे अचां पुठियां इस्तिग़फ़ार। इस्तिग़फ़ार गुनाह जी माफ़ी अल्लाह वटां तलब करणी। अल्लाह जो उसूल है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख्स अस्तग़फिरुल्लाह जो कलमो इस्तिग़फ़ार 100 मरतबा ॾींहं में चए थो, ई 100 मरतबा यानी भेरो वेही हिकिड़े हंधि जी चई छॾिणो। हिकिड़ो इंसानु हिकिड़ी मजलिस में चई वञे, पोइ वेही चाहे उबे बि चाहे कमु कंदे चाहे हलंदे चई छॾे, 100 मरतबा जेको इस्तिग़फ़ार चई छॾे थो अल्लाह इन जा मड़े गुनाह माफ़ करे थो। पण कबीरा जी गारंटी न आहे। जेको शख़्स इस्तिग़फ़ार करे थो पिंड जे गुनाहनि जी माफ़ी तलब करे थो कंहिं वटां? अल्लाह वटां। कि लिकी ने माफ़ी तलब करे जी वेठी आधी रात जो थी न अधु राति पुठिया वॾी उमिरि वारे खे निंद्र आहे न, रुगी घरे खंघ आहे, तैर उथी मसो करे न लॻी वञे न अल्लाह जे ज़िक्र में, न निंदी उमिरि वारा रहिया अधु राति सूदी इन्ही खे मोबाइल सुम्हणु नथो ॾे। आधी राति खां पुठिया जर अल्लाह ही आसमानी दुनिया खे ओॾो अचे थो न, उहो चए थो घुरो मङो आके ॾियूं तैर मिणी जी फरियाद इहा वञे जे अल्लाह असांखे त मुल्क ते रहमत वारो मींहुं खपे थो। फरियाद पंहिंजी हुते पुगी ज न आहे। हाणे प्यारे नबी जो फरमान जेको शख़्स इस्तिग़फ़ार करे थो अल्लाह उनखे रिज़्क़ उहा ॾे थो जंहिं हुनखे घुमान नथो वेहे। अल्लाह ॾींदो रिज़्क़, गाह तरह तरह जी अल्लाह जी नेमत इहे ॾींदो, मानी रूज़ी इहे अल्लाह जी नेमत ॾींदो। कॾहिं जर इस्तिग़फ़ार कंदासूं गाॾी पाण रोड ते चाढ़ींदासीं त मड़े थींदो, कचे ते कंडे ते खामे में हलंदी पई कीअं न पर पंचर थींदी। अचो तौबा इस्तिग़फ़ार करे सीधा अची वञो अल्लाह जी तौहीद वारा रहियासीं। पाण ई दुआऊं एॾियूं पाण घुरूं पिया। आ मुंहिंजा कई अहिड़ा आई जेको इख़लास वारा माण्हू हुई जे असां दुआ मंगई न अञा कोरो थियो। दुआ जा 3 उसूल आहिनि।
पंहिंजे हक़ में बहितर आहे त अलाह ॾेई ॾिए थो। इहा दुआ आफ़त खे हटाए छॾे थी। आख़िरत में वॾो ज़ख़ीरो नेकीअ जो दुआ। पाण अमुक कारण सां इहा दुआ टकराइजी, दुआ पिंड मथे नथी चढ़े, गोली फैल थी वेंदी थी। इहा अलाह जे नबी जो फरमान आहे, तव्हां भलाई जो हुकुम ॾींदा रहो, बुराईअ खां रोकींदा रहो, वरन ते आफ़तूं अची वञूं, पोइ आई जर अलाह खे पुकारींदा त अलाह जी पुकार सुणंदो आहे की न। ऐं भलाई जो हुकुम ॾींदा रहो, गुंगा थी न वियो, भलाई जो हुकुम ॾियो, बुराईअ खां रोकियो। जे ई कम बंदि करे छॾिया त आफ़तूं अचनियूं, आफ़तूं अचनियूं, पोइ आई जर अलाह खे पुकारींदा त हाणे पुकार रद्द थी वेंदी, सुझंदी आहे की न। अञा हिकिड़ो मुंदो अलाह जे नबी फरमाए, हिकिड़ो मज़लूम आहे, मज़लूम तमामु मज़लूम आहे, ज़ालिम हिन खे मारे थो, से ज़ालिम पुठियां दौड़ाईंदो अचे। हीउ एतिरो दौड़ियो आहे, एतिरो दौड़ियो, एतिरो दौड़ियो, जे हिन जा पग दौड़ी दौड़ी टुटी विया। अहिड़ा हिन खे कंढा लॻा, अहिड़ियूं थुॾूं लॻियूं, अहिड़ी हिन जी हालति ठही, ठाॾूं एतिरियूं लॻियूं जो पग टुटी विया। न रुॻियूं चीसूं एॾियूं कांए जे हिन जा चप टुटी विया, उन से एतिरी हिन खे प्यास तरस लॻी, ऐं दौड़ी दौड़ी हिन जा वार सफ़ा विखरी विया, अहिड़ो चरे टाइप जो थी। न अलाह जे घर में किरियो, पोइ चए पियो या रबी, या रबी, ऐं अलाह हा मूं ते रहम कर, हुन ज़ालिम खे उते केतिरो रोके लाइ। उहो हिन लाइ अचींदो आहे, मूंखे बर्बादु करे छॾींदो, ज़ालिम मूंखे तबाह करे छॾींदो। अलाह तंहिंखां मोहंदो ई उन ज़ालिम खे तूं तबाह कर। हीअ दुआऊं पियो घुरे, या रबी, या रबी। अलाह जे नबी फरमाए, व मतअमहु हरामुन व मशरबहु हरामुन व मलबसहु हरामुन व गुज़िय बिल हराम फअन्ना युस्तजाबु लहू। पाणियूं दुआऊं, तव्हांखे मींहं खपे थो, पलर पाणीअ खपनि था, गाॾियूं खटारा भरियल अनाज खपनि था, ऐं माल तमामु मयल मतल खपनि था, सीम में गाह जी गुलज़ारी खपे थी, हर तरह जी नेमत चढ़ियल आहे, गाॾी खपे थी, घर बंगलो शइ खपे थो, हर तरह जो सोन दागीनो टोल खपे थो, पण अचो हेॾा इहे अलाह वटि अॼु मङो था त हाणे टकराइजी वई दुआ। कीअं दुआ न चढ़े, हुन मज़लूम रणी कंहिं कीअं न उलट खड़ी पुॼी आयो, पोइ हिनखे लत गिनी बोस खे, हा तूं ठीकु थींदे, न का तरी सघियो थे न। ज़ालिम पुॼी आया हुआ। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ जे घार में हुआ, पखेरे में अलाह जे हज़रत अबू बकर चए त जेकॾहिं पिंड जा पग नारीअ त असांखे ॾिसी लाइए, हेतिरा सामा असीं उभा हुआसीं, न ॾिसी सघिया, पर हू उतां लठ खड़ी पुॼी आयो। हा उभी जो तूं हेकलो अची वए, हिन दुआऊं कया, अलाह 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 अलाड़े अलाड़े अलाड़े, पण दुआ खुला क़बूल न थिए, रद्द थी वई। उहा मतअमहु हरामुन, रोज़ी हिन जी हराम, व मशरबहु हरामुन, जेकी डुक पीते से हराम, व मलबसहु हरामुन, ही लिबास लियो हराम, व गुज़िय बिल हराम, न निंडलो तर माइत्र पर हराम रोज़ीअ ते हिन जी परवरिश कयूं, फअन्ना युस्तजाबु लहू, त उनजी कंहिं क़िस्म जी को पण दां फरियाद सुॼाणी न। अलगर्ज़ मुस्लमानो अज़ीज़ो, मीं अल्लाह जी रहमत आहे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत थी ना उमेद मायूस न थियो, पण तौबा इस्तग़फ़ार, पंहिंजी ज़िंदगीअ में पाण चेंजिंग आणियूं ऐं मींहुं अची सघे थो। अलाह जे नबी जे दौर में हिकिड़ो साहबी दौड़ंदो आयो, चए अलाह जा नबी हलाक थी वियासूं, माल हलाक, असीं हलाक, मींहुं आहे न। नबी हथ मथे खड़ी न दुआ मंगे, मींहुं तहिड़े चालू थी वियो, 8 ॾींहं लगातार आयो, 8हें ॾींहं वरी दौड़ कढाए हुन, चए हाणे त मींहुं बंदि जे न थियो त सफ़ा हलाक थी वेंदासूं। त अलाह जे नबीअ चए त ऐं अलाह त हीउ जेको टीला रहिया डूंगर रहिया उन ते वसाए, अलाह हवा हलाइना वला हलाइना। उमर फारूक जे ज़माने में ॾुकार पियो, उमर फारूक ॿार न किरने इस्तग़फ़ार कयईं, वरी आयो, सही बुखारी जी रिवायत आहे, इस्तग़फ़ार करे न वरी आयो ऐं तुरत मींहुं चालू थी वियो। त अलाह तंहिंजी रहमत अॼु पण मुंतज़िर आहे, देर उॾाना आहे, देर हेॾा आहे, पंहिंजी ज़िंदगीअ में पाण चेंजिंग कयूं ऐं मींहं खिवणी गजणी निकिरे लाइ तयारु आहियूं। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।